नाज़रीन तव्हां खे अहम ख़बर खां आगाह करे रहिया आहियूं। सिंध रेंजर्स ऐं पुलिस जे इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े मंजूर कॉलोनी में गॾियल कार्रवाई कई वई आहे, जंहिं दौरान हिक दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कार्रवाई दौरान दहशतगर्दी में मुलविस शेख बिलाल ज़फ़र फारूकी के गिरफ़्तार किया वियो आहे। रेंजर्स तर्जमान पारां इहो ॼाणायो वियो आहे। जवाबदार के कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद बि बरामद कया विया आहिनि, जॾहिं त जवाबदार 1 अक्टूबर 2022 जी राति पंहिंजे साथियुनि सां गॾिजी कोरंगी में वाक़िए फायर ब्रिगेड स्टेशन में दाख़िल थी फायरिंग करे ॿिनि मुलाज़िमनि महबूब ऐं आमिर खे क़त्ल कयो हो ऐं हिकु मुलाज़िम इरशाद खे ज़ख़्मी कयो, जेको इलाज दौरान फौत थी वियो हो। अहम ख़बर अवांखे ॾियूं पिया। सिंध रेंजर्स ऐं सिंध पुलिस जी इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े मंजूर कॉलोनी में गॾियल कार्रवाई जंहिंमें दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कार्रवाई दौरान दहशतगर्दी में मुलविस शेख बिलाल ज़फ़र फारूकी खे गिरफ़्तार कयो वियो आहे। रेंजर्स तर्जमान पारां इहो ॼाणायो वियो आहे त जवाबदार जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद बि बरामद कया विया आहिनि। सिंध रेंजर्स ऐं पुलिस इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े मंजूर कॉलोनी में गॾियल कार्रवाई कई, जंहिं दौरान हिक दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो आहे। कार्रवाई दौरान दहशतगर्दी में मुलविस शेख बिलाल ज़फ़र फारूकी खे गिरफ़्तार कयो वियो। जवाबदार जे कब्ज़े मां हथियार ऐं गोला बारूद बि बरामद कया विया आहिनि। एक भेरो ॿीहर अवांखे आगाह कयूं पिया। सिंध रेंजर्स ऐं सिंध पुलिस इंटेलिजेंस ॼाण जी बुनियाद ते कराची जे इलाइक़े मंजूर कॉलोनी में गॾियल कार्रवाई कई आहे, जंहिंमें दहशतगर्द खे गिरफ़्तार कयो वियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं। असां सां लाइन ते मौजूद आहे कराची मां आवाज़ न्यूज़ जो रिपोर्टर आमिर सुपरो। जी आमिर, कार्रवाई जे हवाले सां वधीक आगाह कजो। जी आमिर, छा तफ़सील आहिनि, वरी आगाह कजो। हाँ जी बिल्कुल, रेंजर्स पारां रेंजर्स ऐं पुलिस जेकी आहे उन मुख़्तलिफ़ इलाइक़नि में कार्रवाई कंदे जवाबदार गिरफ़्तार कया आहिनि। रेंजर्स जो चवणु आहे त ही क्रिमिनल गिरफ़्तार जेके आहिनि मुख़्तलिफ़ ॾोहनि में जेके घुरियल हुया ऐं उहे जेको मुलज़िम शेख बिलाल मुज़फ़र फारूकी आहे उनखे पिणु रेंजर्स ऐं पुलिस जे इंटेलिजेंस रिपोर्ट ते गिरफ़्तार कयो आहे ऐं हिन जेको गिरफ़्तार जेको टेरोरिस्ट आहे हुनजो मुख़्तलिफ़ जेके ॾोहनि में बि घुरिबल हुयो, हिन ते मुख़्तलिफ़ थाणनि ते FIR पिणु दाख़िल थियल हुई। ठीकु आहे, अवांजी महिरबानी आमिर अपडेट करण लाइ।